शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो तव्हां ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु पाण क्लास 6 जी जेका मैथ है रियाज़ी उन जो पाण ॿियो चैप्टर ॿियो बाब शुरू कंदासीं जेको मुंहिंजे हथनि में किताब है उन जे सिफ़े नंबर 20 ते 20 ते मौजूद है। ठीक है, इन में कुल 5 सवाल आहिनि जिन खे पाण हिन वीडियो में हल कंदासीं। हाँ अचो तो हिन खे शुरू करियूं था। सब खां पहिरीं हिन जो जेको आहे सवाल है सो आहे राइट इफ पॉसिबल। ठीक है, राइट इफ पॉसिबल यानी मुमकिन हुजे त लिखो। हेठ 4 स्टेटमेंट्स आहिनि, मुमकिन है तो लिखो। जी पहिरियों है स्मॉलेस्ट नेचुरल, पर ये जेके स्टेटमेंट्स आहिनि 4 इन के पढ़ण खां पहिरीं पाण खे होल नंबर्स ऐं नेचुरल नंबर्स के समझण ज़रूरी है। असल में बाब जो नालो भी है होल नंबर्स यानी सॼा अदद। नेचुरल नंबर्स मीन्स कुदरती अदद। ठीक है, अचो तो पहिरीं इन के समझाऊं था। शागिर्द साथियों हिकड़ा हुंदा अथव होल नंबर्स, ठीक है, ऐं ॿिया हुंदा अथव नेचुरल नंबर्स। ठीक है, होल नंबर्स जो मतलब है सॼा अदद, जॾहिं त नेचुरल नंबर्स जो मतलब है कुदरती अदद। ठीक है, शागिर्द साथियों अचो त हिनन में पाण फर्क ॾिसूं था। होल नंबर्स के W सां शो कबो है। केड़ा हुंदा आहिनि सॼा अदद? ही 0 खां शुरू थींदा आहिनि। 0 1 2 3 4 5 एंड सो ऑन। अहिड़े ई नमूने सां ही हलंदा। जॾहिं त नेचुरल नंबर्स जेके कुदरती नंबर आहिनि, एन थोड़ो सवलो कढां यार, तव्हां नेट ते ॾिसंदा हूंदव। ठीक है, नेचुरल अदद शुरू थींदा आहिनि 1 2 3 4 5 6 एंड सो ऑन। ठीक है, हाणे तव्हां जे कॾहिं हिननि ॿिन्ही में फ़र्क़ ॾिसो त पोइ यकीनन तव्हां सम्झी सघो था त हिननि ॿिन्ही में फ़र्क़ सिर्फ़ 0 जो आहे। ठीक है, ये है 0 1 2 3 4, जॾहिं त ही थिए थो 1 2 3 4 खां शुरू। ठीक है, अच्छा अचो त इन्हनि खे अञा भी वधीक डीप में समझूं था। ॾिसो दोस्तों, जॾहिं गणण जो हिकिड़ो तरीक़ेकार थींदो आहे काउंट करण जो। ठीक है, हाणे फर्ज़ करियो जेकॾहिं पाण जेके कुदरती अदद आहिनि पाण खे किथे कम ईंदा आहिनि। जीअं फर्ज़ करियो पाण माण्हू गणूं था त माण्हू जेके आहिनि या तव्हांजे क्लास में जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ॻणींदव त तव्हां शुरू कंदव 1 2 3 4 5 6 7 खां। ठीक है, उन्हनि खे 0 1 2 3 4 खां तव्हां काउंट न कंदो। ईअं कंदव त हिकिड़ो अदद घटि थी वेंदो। ठीक है, ॿियूं जाम सारियूं शयूं आहिनि, वण आहिनि, पखी आहिनि, का बि शइ जेकॾहिं तव्हां काउंट कंदव ॻणींदव त उहा शुरू कंदव 1 2 3 4 5 6 सां। ठीक है, अच्छा ही वरी आहे ईअं सम्झो त कंहिं शइ जी माप करणु, मेजरमेंट जे लाइ कम ईंदो आहे। ठीक है न, ही काउंटिंग जे लाइ कम ईंदा आहिनि, बिल्कुलु आसानी सां सम्झी सघे थो। ही काउंटिंग जे लाइ कम ईंदा आहिनि, जॾहिं त ही मेजरमेंट। ठीक है, मेजरमेंट यार जेकॾहिं मेजरमेंट जी स्पेल ग़लति त कोन्हे पर मतलब तॾहिं बि दुरुस्त करे वठिजो। ठीक है, काउंटिंग ऐं अञा बि हिन खे सिंधीअ में बि लिखण थो चाहियां ॻणप, ऐं मेजरमेंट मतलब माप तौर वग़ैरह तव्हां करे सघो था। ठीक है, हीअ किथे इस्तेमाल थींदा? जीअं फर्ज़ करियो तव्हां कपिड़ो जेको आहे सो ख़रीद करियो था। ठीक, हाणे ही आहे ही कपिड़े जो ईअं सम्झो त हिकिड़ो टुकड़ो आहे, उन जी जेकॾहिं तव्हां माप कंदव त ही फर्ज़ करियो आउं चवां थो हिन जा मूं 3 हिस्सा कया आहिनि, यानी ही 3 मीटर कपिड़ो आहे। हाणे तव्हां हिन खे तव्हां होल सां शुरू कंदव तॾहिं 3 थींदा। फर्ज़ करियो जेकॾहिं हितां खां पाण 1 करियूंसि, हिते 2, हिते 3, हिते 4, त तव्हां सम्झी सघो था त ही दुरुस्त कोन थींदो। ठीक है, अहिड़े नमूने सां दुरुस्त तॾहिं थींदो जॾहिं हिन खे पाण
0 खां शुरू कंदासीं 0 1 2 ऐं पोइ 3 त हीअ जेको आहे सो इन नमूने सां दुरुस्त थींदो। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं तव्हां कंहिं थां में पाणी वग़ैरह भरियो था, उन जी माप करियो था या खीर वग़ैरह जी माप करियो था, त पोइ जेको आहे सो उन में बि तव्हांखे ही जेका हिन जी माप आहे स्केल वारी इहा 0 खां शुरू करणी पवंदी, यानी पोइ 1 पोइ 2 ऐं पोइ 3 त जीअं तव्हांखे ख़बर पइजी सघे त हाणे ही 3 लीटर्स आहिनि। ठीकु आहे। इंजेक्शन में बि सीसीस तव्हां ॾिसंदव त उहे 0 खां काउंट थींदा। अहिड़े नमूने सां कपिड़े खे मापण वारो जेको मीटर थींदो आहे या जेको हू फीथ मिलंदी आहे सा बि 0 खां शुरू थींदी आहे। ठीकु आहे। यानी तौर माप वारियूं जेके शयूं आहिनि उहे असां 0 खां, उन्हनि में होल नंबर्स असांखे कमु ईंदा आहिनि। बाक़ी जेके ॻणप वारियूं शयूं आहिनि उहे असां 1 2 3 खां शुरू कंदा आहियूं, उहे असांखे काउंटिंग में कमु ईंदियूं आहिनि। ठीकु आहे। क्लियर थी वई ॻाल्हि। हाणे अचो त हिन खे ई ॾिसंदे पाण हिन जो पहिरियों नंबर सवाल करे सघूं था। हाणे हिन में पहिरें नंबर जी पहिरीं स्टेटमेंट आहे द स्मॉलेस्ट नेचुरल नंबर, नंढे में नंढो कुदरती अदद। नंढे में नंढो कुदरती अदद आहे 1 1। क्लियर। जॾहिं त ॿी स्टेटमेंट आहे द स्मॉलेस्ट होल नंबर, जॾहिं त नंढे में नंढो सॼो अदद आहे 0। ठीकु आहे। ऐं हेठि आहे लार्जेस्ट नेचुरल नंबर, लार्जेस्ट होल नंबर। इहे लिखी नथा सघजनि छो त ही इनफाइनेट आहिनि, लामहदूद आहिनि। वॾे में वॾो कहिड़ो आहे नथो लिखी सघिजे। क्लियर थी वियो। अहिड़े ई नमूने सां हिन जो ॿियो नंबर जेको सवाल आहे उहो बि इन सां ई जुड़ियल आहे ऐं टियों बि इन सां ई जुड़ियल आहे। ठीकु आहे। हिन में आहे फर्स्ट 10 राइट फर्स्ट 10 नेचुरल नंबर्स। ठीकु आहे। ऐं ॿिए में आहे फर्स्ट 10 होल नंबर्स। ठीकु आहे। हाणे इन्हनि खे बि तव्हां करे सघो था। फर्स्ट 10 नेचुरल नंबर कहिड़ा थींदा, 1 to 9 थी वेंदा, 1 to 9 कोन थींदा, सॉरी 1 to 10 ई थींदा। ठीकु आहे। 1 to 10 जेको आहे सो 1 खां 1 2 3 4 10 नंबर जेके आहिनि से 1 खां 10 ताईं इहे 10 नंबर तव्हां लिखंदव। जॾहिं त होल नंबर्स में 0 जॾहिं त ॻणबो उन जे करे 0 खां 9 ताईं पहिरियां 10 अदद थींदा। ठीकु आहे। ये तव्हांजा ॿई सवाल थी चुका। हाणे अचूं था चौथे नंबर सवाल ते, जंहिंजे लाइ मूंखे बोर्ड खे साफ़ करणो पवंदो। चौथो नंबर सवाल चवे थो रिप्रेज़ेंट ऑन नंबर लाइन। चवे थो त अददी लीक ते ज़ाहिर करियो ऐं नंबर लाइन ते हीअ शयूं जेके आहिनि से ज़ाहिर करियो जेको हेठि लिखियलु आहे। ठीकु आहे। यार हिन सवाल खे बि करण जे लाइ ऐं चाहींदुसि त पहिरीं जेको आहे सो पाण नंबर लाइन खे सिखूं, उन खां पोइ ग्रेटर देन ऐं लेस देन बि सम्झूं। छो त ज़ाती तौर ते मूंखे बि इहे तमामु घणो हिकिड़ो त काफ़ी अरसे ताईं सम्झ कोन ईंदो त कहिड़ो इन्हनि मां ग्रेटर देन आहे, कहिड़ो लेस देन आहे। ठीकु आहे। ऐं जाम सारनि मत मूं जहिड़नि शागिर्दनि खे इहो न सम्झ में ईंदो हुजे, सो उन जे करे आउं चाहींदुसि त पहिरीं इहे शयूं तव्हां सां क्लियर करियां तॾहिं तव्हांखे हीअ सवाल करण में का बि मुश्किलात पैदा न थिए। ठीकु आहे। हाणे अचूं था नंबर लाइन ते। ओके। नंबर लाइन नंबर लाइन सिंधीअ में हिन खे चइबो आहे अददी लीक। अददी लीक जो मतिलबु आहे ही फर्ज़ करियो अददी लीक आहे, पाण हिन ते स्टेप्स लॻायूं था। रेडी। 1 2 3 4 5 बल्कि केतिरा बि लॻाए था छॾियूं, इशू न आहे। ठीकु आहे। हाणे हीअ इन ते स्टेप्स आहिनि। ठीकु आहे। हाणे इन खे आसानी सां सम्झण जे लाइ पाण हीअं कंदासीं त ईअं सम्झो त तव्हां हिते बीठा आहियो किथे। हीअ सॉरी जेकॾहिं अव्हांखे असांजी ड्राइंग न बि वणे त माज़रत सां, ड्राइंग असांजी एतिरी सुठी न आहे, पर इहो सम्झो त तव्हां जिते बीठा आहियो जंहिं स्टेप ते ही उहा आहे 0। रेडी। इहा शइ सम्झी वठो। सभ खां पहिरीं तव्हां जिते बीठा आहियो उते 0 आहे। हाणे इन खां तव्हां विखूं खणंदव। ही आहे ईअं सम्झो त अॻिते ऐं हिन खे सम्झां थो, ही मतिलबु अॻिते जो सफ़र ऐं ही आहे पोइते जो सफ़र। ठीकु। हाणे तव्हांजो
ज़हन एॾा हुजणु घुरिजे ठीकु आहे हाणे इहो यादि रखो त जिते तव्हां बीठा आहियो उहो पॉइंट आहे 0 हाणे हिन पासे छा थींदो हिन पासे थींदो 1 हिते 2 हिते 3 हिते 4 हिते 5 एंड सो ऑन ईअं तव्हां विखो खणी सघो था पर जेकॾहिं तव्हां पोइते वञो था त पोइ -1 -2 -3 ऐं अहिड़े नमूने सां हीअ ईअं हलंदा ठीकु आहे अच्छा ही अथव अददी लीक हिन खे सम्झण जो आसान तरीक़ो इहो आहे तव्हां ईअं सम्झो जंहिं पॉइंट ते का बि लीक कढो उन ते तव्हां बराबरि मुफ़ासिले ते तव्हां कट लॻायो यानी उहे तव्हांजो विखूं आहिनि तव्हां जंहिं विख ते बीठा आहियो उहा सेंट्रल आहे मर्कज़ आहे 0 हिकिड़ो रुख तव्हांजो अॻिते जे लाइ आहे ॿियो रुख तव्हांजो पोइते जे लाइ आहे क्लियर थी वियो हाणे पाण हाणे हीअ जेके अॻिते तव्हां वधंदव त उहे तव्हांजा प्लस में थींदा ठीकु आहे यानी ही यादि रखो त प्लस जेको हूंदो आहे उहो ॾिबो कोन्हे छो त कॉमन हूंदो आहे न उन जे करे लिखिबो कोन्हे हीअ जेके ख़ाली ख़ाली अंग आहिनि उहे सम्झो त वाधू वारा आहिनि ऐं हिन पासे जेके आहिनि से काटू वारा लिखिबा आहिनि हमेशह ठीकु पोइते वेंदव त यानी माइनस में वेंदो ठीकु जेकॾहिं पोइते फ़र्ज़ु करियो हिकिड़ी विख हिते खणो था त पोइ हाणे अॻिते वधण जे लाइ तव्हांखे हिकु ताईं पहुचण जे लाइ तव्हांखे 2 विखूं खणणियूं पवंदियूं पर हिन पासे हितां खां ई अॻिते सफ़र शुरू करियो था 2 विखूं खणो था त तव्हां एज़ इट इज़ 2 ताईं पहुची वेंदा ठीकु आहे हाणे ही अथव अददी लीक जंहिं ते अददनि खे ज़ाहिर कबो आहे अददी लीक में विच ते 0 हूंदो आहे हिकिड़े पासे माइनस जा अंग हूंदा आहिनि ऐं ॿिए पासे जेको आहे सो प्लस जा अंग हूंदा आहिनि ऐं इन्हनि जे विच में अणपुर वारा अंग बि हूंदा आहिनि जेकॾहिं तव्हांजे हिन में हूंदा त उनखे पढ़ंदासीं न त वरी तव्हांखे अॻिए दर्जे में इहे पढ़ाया वेंदा ठीकु आहे हाणे अचूं था तव्हां हाणे यकीनन अददी लीक तव्हां सम्झी विया हूंदा हाणे ऐं ॿी शइ जेका आउं तव्हांखे सेखारणु थो चाहियां सा ज़रूरी आहे लेस देन ऐं ग्रेटर देन ओके लेस देन ऐं ग्रेटर देन ठीकु आहे ग्रेटर देन ही आहे लेस देन ही आहे ग्रेटर देन लेस देन ऐं ही आहे ग्रेटर देन ठीकु हाणे हिन में अव्हांखे ही आउं थोरो अञा बि कुझु अखर पंहिंजा सुठा लिखां छो त तव्हां बि सोचींदा हूंदव ॿ टे ॾींहं थी विया आहिनि त अखर त कुझु सही थियणु घुरिजनि हाणे ही अथव लेस देन LESS ऐं देन THAN ऐं ग्रेटर देन ग्रेट ER ऐं पोइ वरी साॻियो देन ठीकु आहे ही हिननि जूं निशानियूं आहिनि कुझु दोस्तनि खे मूं जीअं चयो त मूंखे बि सम्झण में ॾुखियाई लॻंदी हुई शुरूअ में हाणे आउं हिन खे सम्झां थो इहो तरीक़ो अथव त आउं हिन खे इहो सम्झो तीर सम्झां थो क्लियर थी वियो हाणे आउं सम्झां ईअं थो त जंहिं ॾे तीर जो मुंहुं हूंदो उहो नंढो हूंदो जेको तीर हणे पियो उहो वॾो आहे उहो सघारो आहे ठीकु आहे ऐं कमज़ोर खे हणे पियो सो अहिड़े नमूने सां जेकॾहिं हेॾां वञे पियो त ही लेस देन यानी नंढो आहे हेॾां वञे पियो यानी ग्रेटर देन आहे आउं हिननि खे ईअं अंडरस्टैंड कंदो आहियां ॿिया कुझु तरीक़ा हीअ बि आहिनि जीअं हीअं जेको आहे सो चवंदा आहिनि ठीकु आहे न हाणे हीअ थी वियो ग्रेटर देन ही थी वियो लेस देन ठीकु आहे हिन खां हुन पासे जेको हूंदो सो ग्रेटर देन हिन खां हिन पासे यानी हूंदो सो लेस सॉरी हिन पासे लेस देन ऐं हिते जेको हूंदो उहो ग्रेटर देन ठीकु आहे हाणे इहे मुख़्तलिफ़ हिन जा तरीक़ा आहिनि बाक़ी जेकॾहिं उमेदु आहे त तव्हां वधीक होशियारु हूंदव त तव्हां हूअं ई सम्झी वेंदो ठीकु आहे यानी हिन कुंडे जो मुंहुं जहिड़े पासे हुजे उहो लेस देन आहे हिन जो मुंहुं जेकॾहिं हिन ॾांहुं नाहे त ही ग्रेटर देन आहे क्लियर थी वियो हाणे इन्हनि खे सम्झूं था हीअं फ़र्ज़ु करियो त जेकॾहिं आउं लिखां थो A ऐं ही C त हाणे मुंहुं हिन जो हिन पासे आहे त चइबो त A जेको आहे सो नंढो आहे C खां जेकॾहिं साॻे नमूने सां हिन खे हीअं बि लिखी सघिजे थो त C जेको आहे सो वॾो आहे A खां ठीकु आहे इन खे लिखी सघिजे थो बाक़ी अदद त वाज़े हूंदा आहिनि जीअं फ़र्क़ु करियो 7 ऐं 5 आहे त तव्हां मुंहुं हिन ॾे कंदव छो त हीउ नंढो आहे ठीकु आहे न जेकॾहिं 10 आहे ऐं हिते आहे 15 त तव्हां सिंपली हिन ॾे ही मुंहुं कंदव ठीकु आहे जॾहिं मुंहुं हूंदो उहो नंढो हूंदो ठीकु आहे त हीअ जेको आहे सो लेस देन ऐं ग्रेटर देन तव्हां सम्झी वठो ऐं हाणे जेको आहे सो हिकिड़ी हिन में ॿी बि निशानी अथव
जंहिंमें हीअ जेका वरी आउं थोरो पढ़ायां त पोइ सम्झी वठूं था। ठीकु, हाणे अचो त हिन जो हिसाब करियूं था। पंहिंजो एक्सरसाइज जेको नंबर 4 आहे न, इन खे पाण जेको आहे सो करण जी कोशिशि करियूं था। ऐं ॾिसणु चाहींदुसि त आवाज़ तव्हां ताईं पहुचे थो या न। बिल्कुलु पहुची रहियो आहे, आवाज़ पहुची रहियो आहे। त पोइ आउं हिकिड़ो अर्ज़ु करियां, हा करियां जी। पोइ यार तव्हां चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे शेयर करियो ऐं पंहिंजे भेनरनि खे लाज़मी पढ़ायो ऐं उन्हनि ताईं घर वेठे पढ़ाई जे लाइ ख़ासि तौर ते असां चाहियो त हीअ कमु शुरू करियूं। ॿिया बि जेके जाम सारा दोस्त जेके पढ़णु चाहिनि था, सिखणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ हीअ कमु आहे। ठीकु आहे, सवाल को बि हुजे त असांखे ज़रूरु कमेंट कंदा। हाणे हिन जो फ़र्ज़ु करियो त हीअ चए थो रिप्रेज़ेंट ऑन, जेको हाणे अचे थो क्वेश्चन नंबर 4। क्वेश्चन नंबर 4 आहे रिप्रेज़ेंट ऑन नंबर लाइन। ठीकु आहे, रिप्रेज़ेंट ऑन नंबर लाइन मतलब अददी लीक ते ज़ाहिर करियो हिननि खे। हाणे अददी लीक ते पहिरियों नंबर आहे होल नंबर्स जेके आहिनि से ज़ाहिर करियो छा ते, जेके 8 खां नंढा हुजनि। ठीकु आहे, 8 खां नंढा होल नंबर्स जी। हिन जो पहिरियों आहे होल नंबर्स जेके 8 खां नंढा हुजनि। हिन जो कुंडो हिन पासे, उन जे करे यानी 8 खां नंढा। पाण छा कंदासीं, पाण सिर्फ़ु हिकिड़ी लीक कढंदासीं ऐं 8 खां नंढा यानी हितां खां 0 1 2 3 4 5 6 7 8। ठीकु आहे, हाणे हिन खे पाण लॻाईंदासीं 0। हीअ नंबर हिते बि ॾेई था सघो, ॻाल्हि साॻी आहे। 0 1 2 3 4 5 6 7 ऐं 8। क्लियर थी वियो। पर सॉरी, हाणे हीअ चए थो त 8 खां नंढा यानी 8 न। ठीकु आहे, त पोइ हिननि खे डॉट लॻाईंदव त जीअं पाण हिननि अंगनि खे ज़ाहिर था करियूं त उहा डॉट जेको आहे सो तव्हां 7 ताईं लॻाईंदो। हीअ होल नंबर्स पाण ज़ाहिर कया आहिनि पंहिंजो 8 खां नंढा। ठीकु आहे, अहिड़े ई नमूने सां हाणे ॿियो नंबर आहे 8 खां वॾा करियो। 8 खां वॾा में तव्हां छा कंदव त हीअ जेको आहे सो हिन पासे हिन खे तव्हां मूव कंदव ऐं पोइ वरी 9 10 11 12 13 ऐं पोइ हिन खे हीअं करे हीअं कंदव, छो त वॾनि जी हद कोन्हे का। ठीकु, त हिन जेके ही तीर मतिलबु हेॾां पियो वञे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां ही 9 10 11 12 13 ऐं पोइ साॻे नमूने सां हलंदड़ आहिनि। ठीकु आहे, पोइ वरी ही जेके डॉट्स आहिनि इते तव्हां हटाईंदव, 8 खां वॾा यानी हिन पासे खां ॾींदव। ठीकु आहे, ऐं हाणे हमेशह यादि रखो त हीअ जेके आहिनि से तव्हां हितां खां ही डॉट न ॾींदव। ठीकु आहे न, छो त ऐं 8 खां वॾा यानी 9 खां शुरू कंदव, 8 न मिलाईंदो। क्लियर थी वई। ऐं हीअ जेके आहिनि से तव्हां डॉट्स हटाए छॾींदव। ऐं इहे हटाए छॾियां त जीअं आसानी थिए, यानी हाणे ही सिधी लाइन ओ हीअं वञे पई 0 खां, पर 8 खां वॾा पाण जेके आहिनि इहे पाण हिते पाण हिननि खे डिनोट कयो आहे। ठीकु आहे, 8 खां वॾा सभु समूरा अदद हाणे ही मतिलबु 100 हलनि पिया। ठीकु, अहिड़े ई नमूने सां ॿियो आहे 8 ताईं। ठीकु आहे, हाणे हिन में हिन जो जेको अथव काओ नंबर आहे उहो 8 ताईं। नंबर 3 आहे त होल नंबर्स, उहो हिते ई पाण सम्झी था वठूं जेके 8 ताईं। हिन जो मतिलबु आहे 8 ताईं। जेकॾहिं हेठि लीक आहे त 8 ताईं। पाण पहिरीं छा कयो होसीं, हेसि ताईं लीक कढे 8 खां नंढा त यानी 8 कोन मिलायो होसीं, सिर्फ़ु 7 ताईं कया हुआसीं। हिन में पाण छा कंदासीं, सिर्फ़ु 8 खे बि मिलाईंदासीं। हिन लीक जो मतिलबु आहे त 8 ताईं। हुन ही न हुजे त 8 खां नंढा, पर जेकॾहिं लीक हुजे त 8 ताईं जा नंढा। ठीकु आहे, त हाणे तव्हां इहो सुवाल करे वेंदव आसानी सां। हाणे अचो त हेठियुनि मां आउं तव्हांखे ॿुधायां त पाण हीअं था करियूं त हिन जो 8हों नंबर करे था छॾियूं त जीअं तव्हां बाक़ी जा बि सभु करे सघो था। ठीकु आहे, हाणे 8हों नंबर आहे होल नंबर्स। होल नंबर्स उहे जेके आहिनि से छा हुजणु घुरिजनि,
होल नंबर्स टे खां टे ताईं जा नंढा ऐं पोइ वरी छा हुजनि बट लॻायो अथनि पर 9 खां जेके आहिनि से वॾा। ठीकु आहे। हाणे जेको आहे सो हीउ चए थो त टे पंहिंजो होल नंबर तव्हां इन खे ज़ाहिर करियो त 3 खां जेके आहिनि से ताईं जा नंढा ऐं 9 ताईं जा जेके आहिनि से वॾा हुजणु घुरिजनि। त पाण हिन जी अददी लीक कढंदासीं। 9 खां वॾा हुजनि 3 खां नंढा हुजनि। ठीकु आहे। 3 ताईं जा नंढा हुजनि त पाण हिन जी ही थियो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। ठीकु आहे। हाणे हिन ते नंबर बि लॻायूं था, मथे था लॻायूं 0 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13 ऐं so on ईअं हलंदड़ आहे। ठीकु आहे न। हाणे हिन खे चए थो 3 ताईं जा नंढा त 3 ताईं जा नंढा जेके आहिनि से ही आहिनि। ठीकु। ऐं 9 ताईं जा वॾा। ठीकु आहे। 9 ताईं जा वॾा त आउं थोरो हिन में रहनुमाई हासिलु करणु चाहींदुसि त 3 ताईं जा नंढा त यानी ही थी विया ऐं 9 ताईं जा वॾा यानी हेसि ताईं। ठीकु आहे। ऐं वरी बि हिन जो थोरो जवाबु आउं कंफर्म करणु चाहींदुसि छो त मूंखे हिन ते थोरो डाउट आहे। पेज नंबर ही आहे सवाल नंबर 4 पंहिंजी किताब में हिन जो जवाबु ॾिनल हूंदो 1.2 जो। ही आहे 8th नंबर 3 4 5 6 7 8 चवे थो त मन 3 खां वॾा हुजनि ऐं 8 खां नंढा हुजनि। ठीकु। 8 खां नंढा हुजनि उन जे करे हीअ जेका निशानी हिन ॾिनी आहे हिन जे किताब में जेका मुंहिंजे साम्हूं आहे सा ग़लति आहे। ठीकु आहे। हीअ निशानी जेको आहे सो हुजनि नंढा हुजनि 9 खां। ठीकु आहे। त जीअं जेको आहे सो असां सम्झी सघूं त 3 ताईं जा ऐं 3 खां वॾा पर 9 खां नंढा। ठीकु ईअं हुजनि। हिते जेको आहे सो हीअं हुजणु घुरिजे पर असुल में ॻाल्हि हीअ आहे त थी सघे थो त प्रिंट जे लिखण में हिननि खां थोरी ग़लती थी वई आहे। बाक़ी हिन जो जेको आहे सो हीअं लिखिबो ऐं इन सां हीअ जेको आहे सो दुरुस्त थींदो। यानी 3 ताईं 3 खां शुरू कयोसीं, ही लीक ॾिनल आहे उनजे करे 3 खे बि इंक्लूड कबो, पोइ 4 5 ऐं 9 खां नंढा यानी 8 ताईं हिते ही जेको आहे सो ऐड न कबो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां इहो 8हों नंबर बि थी वियो ऐं जेको आहे सो हाणे हिन में अञा बि आउं 9 नंबर बि हिकिड़ो करे छॾियां जो आउं ॾिसां पियो त मत वरी तव्हां सां मसइलो करे पर जेकॾहिं को बि मसइलो करे त ज़रूरु मूंखे ॿुधाईंदा। ओड चए थो ओड होल नंबर्स odd whole numbers greater than 3। ठीक है। greater than 3 greater than 3 हाणे इन्हनि में लिखी छॾियो greater than 3 त greater than 3 बिल्कुलु तव्हां पाण करे सघूं था। हाणे greater than 3 मतिलबु ईअं करिणो पवंदो। ठीकु आहे। छो त ही वरी हिकिड़ो मिनट हितां खां हिन खे हीअं करे छॾियो त जी माना हीअं हलंदड़ आहे। ठीकु आहे। हाणे ही फ़र्ज़ु करियो 0 आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 त हाणे ही थियो 1 2 3 4 5 6 7 8 9 ऐं सो ऑन। चए थो 3 खां वॾा त यानी 3 हिते लीक बि कोन्हे का त मतिलबु 3 नाहे इन करिणो, हिननि खे हीअं करिणो आहे। ठीकु आहे। त 3 ताईं जा हीअ वॾा पोइ जेॾां वञनि पिया इहे मतिलबु लामहदूद आहिनि। ठीकु आहे। त दोस्तों हीअ जेको आहे सो 9 नंबर बि करे छॾियोसीं। बाक़ी हिन जा जेके आहिनि से तव्हां करियो। जेकॾहिं को मसइलो थिए त मूंखां ज़रूरु पुछो। हाणे अचो त पाण हिन जो आख़िरी ऐं 5हों नंबर जेको आहे सो पाण सवाल करियूं था। ठीकु आहे। हाणे 5हों नंबर जेको सवाल आहे सो बिल्कुलु आसान आहे ऐं ॾाढो जी शागिर्द साथियों हाणे हिन जो 5हों सवाल जेको आहे सो पाण करियूं था। ठीकु आहे। हाणे 5हें सवाल में
पाण खे छा करिणो आहे क्वेश्चन नंबर जेको 5 आहे वो बिल्कुल आसान है। उनमें पाण खे सम करणो आहे यानी पाण खे जोड़ करणो आहे पर अददी लाइन ते अददी लाइन खे इस्तेमाल कंदे। ठीक है बिल्कुल आसान है। अचो तो हिन खे सिखाऊं था। जी हिन जो पहिरियों नंबर सवाल आहे 1 and 5 यानी 1 ऐं 5। हूँ तो अददन के ॾिसंदे ही तव्हां सम्झी सघो था त 1 ऐं 5 6 थींदा पर अचो तो अददी लाइन ते हिनन खे ज़ाहिर करियूं था। हाणे ही तव्हां जो मरकज़ आहे 1 0 1 2 3 4 5 6 7। ठीक है छो तो 5 1 6 थींदा त पाण 7 8 ताईं हलो वध में वध न हलो। हाणे तव्हां हिन में को माइनस जो को बि कोन्हे हेॾां वञणो कोन्हे उन जे करे माइनस जा पाण अदद लिखूं नथा पाण हिते ही 0 लिखूं था 0 1 2 3 4 5 6 and 7। ठीक है हाणे तव्हां बीठा आहियो हिते इहा पाण सम्झी चुका आहियो त हिकड़ी चए थो त विख खणो हिनन खे विखूं तसवुर करियो हिकड़ी विख हाणे 5 विखूं ॿियूं 1 2 3 4 5 त 5 विखूं तव्हांजो हिते थींदियूं ही थी तव्हांजी हिकड़ी विख ही विखूं घणियूं थियूं 5। हाणे तव्हां 0 खां जेकॾहिं सम अप करियो तव्हां ॾिसो त तव्हां किथे बीठा आहियो तव्हां बीठा आहियो 6 ते त हाणे तव्हां अददी लीक ते ज़ाहिर करे चुका त 5 ऐं 6 1 इहे थींदा 6 यानी 1 विख ऐं 5 विखूं 6 विखूं थींदियूं। ठीक है बिल्कुल आसान है। हाणे अचो त हिन जो करियूं था 5 नंबर त जीअं तव्हांजे लाइ आसानी थी वञे अञा 2। हाणे 5 नंबर आहे फर्ज़ करियो 2 3 and 5। आम तौर ते ही सब ॾिसो माइनस वारा आहिनि कोन्हे जोड़ वारा आहिनि उन जे करे हिन खे जोड़ कबो 2 ऐं 3 5 5 ऐं 5 10। हाणे त इहो आम त असां सम्झूं था पर हाणे अददी लीक ते ज़ाहिर कबो 10 ताईं त पाण हिकिड़ी लीक कढंदासीं हीअ अददी लीक आहे वापसि हेॾां वञणो कोन्हे उन जे करे पाण माइनस वारियूं अंग नथा लिखूं। ठीक आहे ही थियो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। ठीक आहे हाणे ही थियो तव्हांजो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। ठीक आहे हाणे तव्हां जेको आहे सो ही आऊं हिन खे ठाहींदो आहियां तव्हांजे लाइ ज़रूरी न आहे। ठीक आहे हाणे तव्हां पहिरीं 2 विखूं खणोसि 2 पोइ वरी 3 खणो यानी 1 2 3 वरी तव्हां 5 खणो त 1 2 3 4 5 त उहो तव्हां हिते पहुचंदा। ठीक आहे यानी ही तव्हांजूं 2 विखूं हुयूं ही तव्हांजूं 3 विखूं ऐं ही तव्हांजूं 5 विखूं। हाणे तव्हां कंक्लूड करियो त तव्हां बीठा किथे आहियो तव्हां सम अप करियोसि त 0 खां 10 ताईं बीठा आहियो यानी तव्हां टोटल 10 विखूं खयो आहे। त दोस्तो हीअ जेको आहे सो हिन खे पाण नंबर लाइन ते सम अप करे छॾियो। ठीक आहे त दोस्तो हीअ असांखे उमेद आहे त तव्हां आसानी सां सम्झी विया हूंदव। मेहनत करियो जारी रखो चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे शेयर करियो। महिरबानी।